ॾहरकी जे जग मशहूर सहाफ़ी काज़ी अगनशर ख़िलाफ ॻोठाणे वर्याम शर जो एहतजाज। 1 लख रुपया रोक रक़म फबाइण जो इल्ज़ाम। ॾहरकी जे जग मशहूर सहाफ़ी काज़ी अगनशर ख़िलाफ ॻोठाणे वर्याम शर प्रेस क्लब यारू लुंड पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वर्याम शर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॾहरकी जो जग मशहूर सहाफ़ी काज़ी अगनशर 1 लख रुपया फराड बहाने मुजाहिद खाई वियो आहे। वर्याम शर वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त खानपुर महर थाणे जी हद में पिताफ़ी बिरादरी ऐं गबोल बिरादरी जे विच में ज़मीनी तकरार हो। गबोल बिरादरी जे माण्हुनि पिताफ़ी बिरादरी जे माण्हुनि मथां पुलिस में कंप्लेन करायूं हुयूं। उन ते पुलिस पिताफ़ी बिरादरी जे माण्हुनि जे घरनि ते चढ़ायूं करे ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल पिणु काए वई हुई ऐं पुलिस उन्हनि खे ज़मीन मां फुचू चूंडण बि न ॾींदी हुई। वर्याम शर जे चवण ते पिता बिरादरी जे माण्हुनि सां मुंहिंजी दोस्ती हुई। मां उन्हनि पुलिस खां जान छॾाइण लाइ ज़मानत तौर 1 लख रुपया ॾहरकी जे जग मशहूर सहाफ़ी काज़ी अगनशर खे वठी ॾिनो हो। काज़ी अगनशर जो चवणु हो त 50,000 खानपुर थाणे जे SHO बरकत मीराणी खे ॾींदुसि ऐं 50,000 ASP मुनीर फुलो पोटो खे ॾींदुसि। अव्हां जो पुलिस नालो न वठंदी। पैसा बि खाई वियो आहे। पुलिस पिता बिरादरी जे माण्हुनि जी जान नथी छॾे। जेकॾहिं आउं पैसा घुरां थो त ॾहरकी जो जग मशहूर सहाफ़ी काज़ी अगनशर मूंखे ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾिए थो। मुंहिंजा दोस्त या पिता बि मुंहिंजो गबोलण जहिड़ो हुयो ज़मीन जो उनजे लाइ असांजे मसइलो हल करे ॾियो। खुटी रोकी पई आहे ऐं ज़मीन मुल वरितल आहे। पिता बि मुंहिंजे दोस्त नदी रहंदी उनजे लाइ दोस्त आया हमारे। असां काज़ी अगन खे पैसा ॾिनासीं। घणा पैसा आया? असां लख रुपयो ॾिनोसीं कि असां 50,000 ॾियणो आहे मुंहिंजे फुलपुर DSP खे। राजकी साहब जे मेले खां उठी वापसि जो राज असां वटि ईंदो दावत कंदो मानी कंदो कचहरी कंदासीं ऐं उनखे 50,000 उनखे ॾियणो आहे। 50,000 ॾियणो आहे खानपुर सिचो वर्त करी घटी खे। असां हिनखे 1 लख रुपयो ॾिनो ऐं पंहिंजे अमाउंट में पिताफ़ी बिरादरी 1 लख रुपयो मुंहिंजे हथ में ॾिनो। मां पंहिंजे काज़ी खे हथ मां पैसा ॻणी ॾिना। वरी असांजे उन बावजूदि जहिड़े में माण्हू पिताफ़ी फटी थी वियो दोस्त ऐं खुटी न चूंडी ऐं ट्रैक्टर पुलिस ॿधी वई ऐं मोटरां ॿधी हुयूं। काज़ी साहब खे जो मोटरूं ॿधी वयूं ट्रैक्टर पुलिस ॿधी वई आहे। असांखे तूं इहे पैसा जे असांखां वरिता थी असांखे माण्हू छॾाए ॾे ट्रैक्टर छॾाए ॾे। काज़ी साहब न छॾाया। असां पंहिंजे ॾेवर सां ट्रैक्टर छॾायो मोटरसाइकिल छॾाया ऐं DG मार्फत सां वरी असां खुटी चुलाई वई खुटी पिता खे चुलाई। मां पैसनि जे लाइ मां पैसा तुंहिंजा छा ॾियां मां तुंहिंजा पैसा न आहिनि। जंहिं असां घणो घणो कंदे मां तुंहिंजे भाइटनि ऐं ॿाहिरनि ते केस करे दाख़िल करे तोखे मां जेल मां छॾी इहो कान चयो। इहो काज़ी अगन चयो। अगनशर चए त भई धमकियूं ॾे केसनि जूं। मां पुलिस तोखे ॿधाईंदुमि हीअ कंदुमि। मां सहाफ़ी